दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह अब्दुल लतीफ़ बेटे जो शेर आहे त सेवा कर सुबहान जी जिते जर वहे थो जाल, जेतो अलाह जी इबादत कयो जंहिंजे रहमत जा दरिया भरपूर था पिया वहनि। सवे सपजन समुंड में माणक मोती लाल, उन दरिया में उन समुंड में जेको अलाह जो वहे थो, जेका रहमत जो दरिया या समुंड वहे थो, उन में सवे सपजनि था जेके मोती माणक मोती लाल। उहे असल में छा आहिनि? उहा हिकिड़ी अलाह जी झलक आहे, रोशनी आहे, तजली आई माणक मोती लालनि में। चवे थो जे मासो जुड़ई माल, हाणे जॾहिं तूं उते बीठो आहीं इबादत पियो थो करीं त इन वजह जे मासो जुड़ई माल, माल माना दौलत दुनिया जा का बि इनाम अजूरो वग़ैरह, जेतो जे हिकिड़ो मासो मिलई, हिकिड़ो मासो माना तोले जो 12हों हिसो। जे मासो जुड़ई माल त पूॼारा पुर थिए, भरिजी वञी इबादत करण वारा। हीअ शाह अब्दुल लतीफ़ बेटे जो शेर आहे। ऐं दोस्तों तव्हांखे पसंदि ईंदो, उमेद तव्हांखे। मुंहिंजो पेज लाइक कयो, जे पसंदि अचेव थो शेयर त मुंहिंजो पेज लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। अल्लाह निगहबान, हक़ मौजूद, जी लतीफ़।